नाज़रीन सॼी सिंध जे मटियारी ज़िले में भी जश्न ईद मिलादुल नबी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे एहसन अली मीर बहर। जी एहसन अली। जी बिल्कुल, सॼी दुनिया जी मटियारी ज़िले के मुख़्तलिफ़ शहरन में जैमें हाला, खंडू, सैदाबाद मां भी हुज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत की खुशी में रैलियों कढी वयूं आहिनि। जॾहिं त मटियारी शहर के जामिया गौसिया तारिया मदरसा मां हिकु शानदार रैली कढी वई है, जैमें हज़ारनि की तादाद में आशिक़े रसूल पिणु शामिल थिया आहिनि। रैली पंहिंजे रिवायती रस्तनि तां थींदे ज़ैन थियन जी मटियारी ते पहुचंदी, जितां सवनि की तादाद में मोटरसाइकिल ऐं गाॾियुनि जी रैली कढी वेंदी, जेका क़ौमी शाहराह जे नंढनि वॾनि ॻोठनि मां थींदे ख़ैबर पहुचंदी। जंहिंखां पोइ रैली पंहिंजे रिवायती रस्तनि तां थींदे मटियारी जे जामिया गौसिया तारिया मदरसे में पहुचंदी, जिते हुज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ुल्फ़ मुबारक की ज़ियारत पिणु कराई वेंदी। जॾहिं त ॻाल्हि कजे सिक्योरिटी जी, त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। मेहरबानी अवां जी एहसन आगाह करण लाइ। नाज़रीन सॼे मुल्क जे बदीन में भी जश्न ईद मिलादुल नबी मज़हबी अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे दानिश बकारी। जी दानिश। अवां खे ॿुधाई पिया सॼे मुल्क जे बदीन में भी जश्न ईद मिलादुल नबी मज़हबी अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। जी बिल्कुल, सॼे मुल्क जी अॼु बदीन में जश्न ईदुल मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतहाई जोश जज़्बे अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। बदीन में जो रैलियुनि जो सिलसिलो अचण जो सिलसिलो जारी है। शाहनवाज़ चौक ते मेन तकरीब रखी वई है। बदीन के मुख़्तलिफ़ रोडनि तां रैलियूं थींदियूं मेन शाहनवाज़ चौक ते पुगियूं आहिनि, जिते जलसेगाह में माण्हुनि वॾी तादाद में शिरकत कई है। अव्हांखे ॿुधाईंदो रहां त बदीन जे मुख़्तलिफ़ शहरनि मां जेके रैलियूं आहिनि उहे अची रहियूं आहिनि, जेके बदीन जे मुख़्तलिफ़ रोडनि तां थींदे DC चौक का थी शाहनवाज़ चौक ते पुगियूं आहिनि, जिते आम जलसेगाह रखी वई है, जिते जलसेगाह में जेके आलम आहिनि उहे ख़िताब करे रहिया आहिनि।